जो तव्हां ॿुधायो इरादो कंदो आहियां चवंदो आहियां थी पओ त थी पवंदी आहे पर अल्लाह तबारक व तआला सरदार छा तव्हां खां पुछे थो जॾहिं कि रब खे एतिरी पावर आहे उन जे हूंदे जिब्राइल खे चवे त ए जिब्राइल हज़रत आदम अलैहिस्सलाम खे निंड जो गलबो थो ॾियां पोइ हज़रत आदम अलैहिस्सलाम जे खॿे पासे ॾिंगी पासे मां बीबी हवा खे ठाहे वठ बीबी हवा खे सरदार करे ठहण वारो अल्लाह खल करण वारो अल्लाह पैदा करण वारो अल्लाह पावर रब खे पोइ जिब्राइल खे कहिड़ी ताक़त आहे पर जे रब जिब्राइल खे पावर दे त हदीअ मां बीबी हवा खे ठाहे सघे त पोइ पीरनि जे पीर दस्तगीर जी ठोकर में पावर रखियो आहे जे कब्र खे ठोकर हणे त मुर्दा ज़िंदा मता को तव्हांखे चयो त सरदार अली शाह चयो त दस्तगीर ठोकर था ज़िंदा करे ईसाई खे ॾियार जॾहिं ईसाई सवाल कयो त आहे को तव्हां मां मूंखे जवाब ॾे त तव्हांजे क़ुरान में असांजे नबी ईसा जो मक़ाम आहे त मुर्दा खे ज़िंदा करण वारो आहे तव्हां पंहिंजे क़ुरान में ॾेखारियो पीरनि जे पीर दस्तगीर जो आहे त पुछो हुजूम छा जो आहे मुख़्तसिर गुलाम ईसाई सवाल थो करे त तव्हांजे क़ुरान में असांजे नबी ईसा अलैहिस्सलाम मुर्दा ज़िंदा कया तव्हांजे नबी जो शान आहे त तव्हां क़ुरान में ॾेखारियो तव्हांजे नबी मुर्दा ज़िंदा कया आहिनि दस्तगीर सिर्फ़ बस हलो ईसाई का पुछण जी ख़बर तू छा थो चवे कि मुंहिंजो सवाल इहो त तव्हांजे क़ुरान में असांजे नबी ईसा जो शान आहे मुर्दा ज़िंदा कया त ज़िंदा कीअं कंदो हो कि मुंहिंजो नबी ईसा अलैहिस्सलाम ज़िंदा कंदो हो कुम बिइज़्निल्लाह अल्लाह जो हुकुम सां उथी खड़ो थींदो हो कुम बिइज़्निल्लाह अल्लाह जो हुकुम सां जॾहिं मुंहिंजे मगज जा परवानो पीरनि जे पीर दस्तगीर फरमाए हाओ हाणे ॻाल्हि ॿुध हिनखे उथारियां त अथो पर हाणे तूं मूंखे ॿुधा त हाणे दुनिया में जेको कमु कंदो हो उहो ई उथारियांसि या ईअं उथारियांसि हुन ईसाई चयोसि जे कमु दुनिया में कंदड़ जेको हुजे ऐं उथे त इहो त अञा ताजिब जी ॻाल्हि आहे तारीख़ गवाह आहे मुंहिंजे मुंहुं जा परवानो पीरनि जे पीर दस्तगीर पेर जी ठोकर हणी करे पाण फरमायो कुम बे इज़्नी मुंहिंजे हुकुम सां उथी खड़ो थी उहो दुनिया में तंबूरो वॼाईंदे उथी करे ज़िंदा थी करे क़ब्र खां ॿाहिरि निकिरी आयो मता को तव्हांखे चवे त रब मारे दस्तगीर जीआरे पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे पोइ सूरह बकर पढ़ी ॾिस जे मूसा अलैहिस्सलाम जे टाइम जे वली में इहो पावर आहे त गऊं जो गोश्त जो टुकड़ो या ज़बान जो टुकड़ो जे मुर्दे खे लगे उथी करे गवाही ॾे त मूंखे दुनिया जेका ॿिए कंहिं कोन मारियो आहे पंहिंजे भाटे दौलत जे ख़ातिर मारियो आहे मुंहिंजे मुंहुं जा परवानो पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे जे मूसा अलैहिस्सलाम जे नौकर वलीअ में पावर आहे त पोइ हैदर इकरार शेर ख़ुदा जे खून में पावर ऐं तव्हां असां पीरनि जे पीर दस्तगीर जे यारी में वेठा आहियूं तो दुनिया वाला तव्हां असांखे चवंदा आहिनि त दस्तगीर सुणे सही नंगर खारायो तॾहिं यारी शुरू थी दस्तगीर सुणो पंहिंजे आस्थाने ते वेठो तॾहिं यारी शुरू थी पोइ इन ते नालो यारीअ जो पियो सरदार अली शाह करे न सरदार अली शाह तव्हांखे ॿुधाए त यारी जेका आहे उहा ॿारीअ जो इस्तक़बाल आहे ॿारीअ जो जीअं न तव्हां असां रमज़ान मुबारक में हिकिड़ो ॾींहुं रोज़ो अॻु में रखंदा आहियूं त सलामी जो रोज़ो आहे अहिड़ीअ तरह यारी जेका है मुझे महूअ जा परवाना अॼु जी न है हीअ काइनात ठही ई न है मुंहिंजो पीरनि जो पीर अॻे पीरनि जो पीर आहे हीअं न हिन तवजह बस मुख़्तसिर टाइम थोरो आहे मता तव्हांखे दुनिया वारा चवंदा सरदार अली शाह चई वियो त यार जेको त हीअ दुनिया ठही ई कान्हे अॻु में मुंहिंजो पीरनि जो पीर आहे तवजह रहे अशरफ अली थानवी बि हदीस पाक काउंट कई आहे जाबिर बिन अब्दुल्ला जी जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी रज़ियल्लाहु तआला अन्हु जॾहिं मां उन्हनि खे अर्ज़ कयो त कुर्बान वञा मूंखे ख़बर पियो त अल्लाह तबारक व तआला दुनिया में सभ खां पहिरियां कहिड़ी शइ पैदा फरमाई करीम रहमत लिल आलमीन फरमाई या जाबिर इन अल्लाह तआला खलक क़बल अल अशियाए नूर नबीक मिन नूरही ए जाबिर हर शइ खां पहिरियां अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे नबीअ जो नूर पंहिंजे नूर मां पैदा फरमायो पोइ तुंहिंजे नबीअ जे नूर मां हिन काइनात खे पैदा फरमायो तव्हां असांखे ख़बर पई त हीअ काइनात तो असांजे नबी जे नूर मां आहे अल्लाह तबारक व तआला हर शइ खां पहिरियां तो असांजे नबीअ जे नूर पंहिंजे नूर मां पैदा फरमायो सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह रिसाला रूही में लिखे थो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबीअ जे नूर सां 7 रूह पैदा कया घणा रूह उन में पीरनि जे पीर दस्तगीर महबूब सुबानी कुतुब रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जो भी रूह मुबारक मौजूद आहे
पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे तवज्जो रहे मुंहिंजे पीरनि जे पीर दस्तगीर महबूब सुबानी कुतुब रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जिलानी फरमायो त जॾहिं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब करीम कायनात जे सरदार जे नूर पंहिंजे नूर मां पैदा फरमायो उन नूर जी नौकरीअ में मूं अब्दुल कादिर जिलानी खे रखियो जिथे पंहिंजे नबीअ जे नूर खे रखियो उते नौकरीअ में मूं अब्दुल कादिर जिलानी खे रखियो। पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे तवज्जो रहे मुंहिंजे महबूब जा परवानो ये कायनात अल्लाह तबारक व तआला 7 ज़मीनूं 7 आसमान जन्नत दोज़ख 8 ॾींहनि में पैदा कई। घणनि ॾींहनि में? ठही करे तैयार थी 8 ॾींहनि में ॻाल्हायो 8 ॾींहनि में तैयार थी। ऐं सरदार अली शाह अर्ज़ करे त 2 ॾींहं सजावट छा 8 ऐं 2 बुलंद आवाज़ सां जी। पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे 10 ॾींहनि में हीअ कायनात ठही तैयार थी सजावट जॾहिं थी त ॾींहुं 10 जो जी ऐं राति ॻाल्हायो पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे तवज्जो रहे मुंहिंजे महबूब जा परवानो पीराने पीर दस्तगीर महबूब सुबानी कुतुब रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जिलानी जी यारी जेका है मुंहिंजे महबूब जा परवानो हीअ कायनात भी यारी जी निस्बत। ऐं सरदार अली शाह अर्ज़ करे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारनि खे जॾहिं भी इनाम ॾिनो ॾींहुं 10 जो राति ऐं कुफार खे सदा ॾिनी 10 जो ॾींहुं। सरदार अली शाह अर्ज़ करे त हिन दुनिया में जंहिं भी यारी शरीफ़ कई त पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे जॾहिं क़यामत जो जहाड़ो थींदो ॾींहुं ॻाल्हायो ॾींहुं 10 जो राति जी। हाणे दुनिया वारा तो असांखे चवंदा राति थींदी ई कोन त पोइ यारीअ जी राति कीअं। पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे तवज्जो रहे जॾहिं जन्नती जन्नत में वेंदा हिते त टाक मंझंद हूंदी सिज मेल पंध ते हूंदो। पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे न जॾहिं चौठ खां जन्नती अंदर वेंदा त बाख फुटंदी का फुटंदी पोइ राति थींदी त बाख फुटंदी न जे राति न हूंदी बाख कीअं फुटंदी। पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे तवज्जो रहे मुंहिंजे महबूब जा परवानो पीरनि जे पीर दस्तगीर जे यारीअ जो कमाल ई निरालो आहे उन यारीअ सां निस्बत रखी त ॾिस मुंहिंजे महबूब जा परवानो त मुंहिंजो मुर्शिद सुनो जन्नतुल बक़ीअ वारो पीर सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह जिलानी रहमतुल्लाह अलैह ईअं न इश्क वारी लड़कर सरदार अली शाह अर्ज़ करे पाण फरमाईंदा पैसा ख़र्च न कर छा पैसा खर्च न कर मुसीबत अची वञई मिट छॾे वञणी माइट छॾे वञणी घर जा भाती छॾे वञणी पीरी प्यारा छॾे वञणी काई बात नज़र न अचई हर तरह सां शामत नज़र अचई। पैसा खर्च न कर यारीअ जो इरादो कर शामत करे यारी कंदुम जे उन महल जो उन मल इरादे कन महल उहा शामत न करई त पोइ सरदार अली शाह सां हथ न मिलाए जा छो त कूड़े सां हथ न मिलाइबो आहे। जे उन महल जो उन मल इरादे करण सां रहमत नज़र अचई त पोइ दुनिया वारनि खे ॾस ॾिजां त पीरनि जे पीर दस्तगीर जी यारी कर। मुंहिंजे महबूब जा परवानो पीरनि जे पीर दस्तगीर जी यारीअ जी निस्बत दस्तगीर सुणण सां यारीअ सां वरी जंहिंजी निस्बत थी वञे जे बकर जी निस्बत थी वञे पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे त मुंहिंजे महबूब जा परवानो त बकर खे बि वरी शींहं खे ताक़त न आहे जो अखि खणी निहारे सघे। पीर साईं पगारो ॿुधो आहे न जी तवज्जो रहे साईं हिज़्बुल्लाह शाह बादशाह जी तारीख़ खोले ॾिस मीर टालपुर कोट जी तारीख़ खोले ॾिस साईं हिज़्बुल्लाह शाह बादशाह के जॾहिं दावत कई हुई मीर साहबनि दावत कई मुख़्तसिर दावत करे खाई करे बस जे महिल क्यों मोकिलायो थे त मीर साहबनि अर्ज़ कयो कुर्बान वञा महिरबानी करे साईं हिकिड़ो शिकार कराईंदा ॾिसो न ग़ैर शरई कम आहे। साईं हिज़्बुल्लाह शाह बादशाह के ज़ोर रखियो वियो पाण फरमायो त हाणे ज़ोर रखो था त ठीकु आहे भला हिन बकर खे ॿुॾे वठी अचो बकर खे वठी आया मुख़्तसिर मुंहिंजे महबूब जा परवानो साईं हिज़्बुल्लाह शाह बादशाह पीर साईं सरदार जी तारीख़ गवाह है जॾहिं जो बकर खे वठी आया पाण कन खवतऊं हुन सां गुफ़्तगू कयूं पाण फरमायो त हाणे वञी बकर खे शींहं जे आॾो छॾियो तारीख़ गवाह है।